नबीसर रोड में एसएचओ नबीसर रोड ऐं ट्राली जी मुबैना ज़ाब्तनि ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी कनरी वाया झुडो रोड ते धरणो हयो वियो आहे ऐं मुज़ाहिरीन पारां एसएचओ हटायो, इलाइक़े जो अमन बचायो जा नारा हया विया। उन मौक़े ते अॻवाननि सूफ़ी अमीन चांडियो, सैयद हिदायतुल्ला शाह, अली डिनो कोलाची, सताम चाकी, बहादुर चांडियो ऐं ॿियनि धरणो हणी दाहींदे चयो त एसएचओ अशोक कुमार मेघवाड़ खे ॿिनि थाणनि जी चार्ज ॾेई इलाइक़े जो अमन तबाह कयो पियो वञे। हुन एसएचओ जे अचण सां असांजे पूरे इलाइक़े में हर क़िस्म जी मंशियात जो विकिरो सरेआम थी वियो आहे ऐं इलाइक़े में चोरियूं फुरूं मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॾोह बि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त ताज़ो ई हिन विंगार वहंदे गॾी रिश्वत एवज़ सैयद बिरादरी ते कूड़ो केस दाख़िल करे घरनि ते चढ़ाई कई आहे, जॾहिं त ॿुधायल चोरी झुडो थाणे जी हद मां थियल आहे। हुन चयो त हिन मामले बाबति जॾहिं सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां एसएचओ खां पुछा कई त हू असां ते मछेड़जी पियो आहे ऐं असांखे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं। हुननि आईजी सिंध, डीआईजी मीरपुर ख़ास ऐं एसएसपी उमरकोट खां मुतालबो कयो त हिन बदमस्त एसएचओ खे फौरी तौर ते हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।